दोस्तों जी सिंध उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा। कुझु शयूं दोस्तनि सां शेयर करणियूं हुयूं। ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी पारां गवर्नमेंट सां मुज़ाकरात जे लाइ हिकिड़ी कमेटी ठाही वई हुई, डायलॉग कमेटी, जेका अॼु ख़तमु करण जो ऐलान कयो थो वञे। उन कमेटी जो मक़सदु इहो हुयो त उहा गवर्नमेंट सां नेगोशिएशन कंदी त कारपोरेट फार्मिंग जे नाले में जेके ज़मीनूं सिंध गवर्नमेंट मुख़्तलिफ़ कंपनीज़ जे हवाले कयूं आहिनि उहे वापसि कयूं वञनि। उन सिलसिले में शुरू ॾींहं खां वठी गवर्नमेंट जे पारां संजीदगी जो को बि मुज़ाहिरो न कयो वियो। उन में असां सां वाइदो कयो वियो त 7 तारीख़ ताईं 7 मई ताईं जेके बि डॉक्यूमेंट्स आहिनि कारपोरेट फार्मिंग जे हवाले सां जेके बि ज़मीनूं ॾिनियूं आहिनि उन्हनि जे मुतालिक़ उहे सभु कमेटी जे हवाले कया वेंदा। जीअं 13 तारीख़ ते जेका शेड्यूल्ड मीटिंग हुई उन में उहो तयारी करे उन ते ॻाल्हि ॿोल करे सघिजे, पर 7 तारीख़ ते उहे डॉक्यूमेंट्स प्रोवाइड न कया विया। वरी टाइम वरितो वियो त 10 तारीख़ ते प्रोवाइड कयूं था। 10 तारीख़ ते बि को डॉक्यूमेंट प्रोवाइड न थियो। हाणे 13 तारीख़ ते उन्हनि जी गैर संजीदगी जो इहो मज़हर हुयो जो गवर्नमेंट जे पारां को बि राब्तो न कयो वियो। उन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखंदे हाणे जेको डायलॉग जो सिलसिलो हुयो उहो बंदि कयो थो वञे। ऐं असां सॼी सिंध जूं जेके बि बार्स आहिनि उन्हनि दोस्तनि सां राब्ता जारी आहिनि। जल्दी असां ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जी मीटिंग घुरायूं पिया ऐं सभु दोस्त गॾिजी पंहिंजे इत्तेहाद सां इतफ़ाक़ सां मुस्तक़बिल जे लाइ हिकमत अमली जोड़ींदासूं त हाणे कारपोरेट फार्मिंग जे ख़िलाफ़ु जेको असांजी जदोजहद जो ॿियो फेज़ आहे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं कयूं वञनि उहो मुकमल प्लान जेको आहे उहो ऑल सिंध लॉयर्स एक्शन कमेटी जे पारां ॾिनो वेंदो ऐं वकीलनि जे विच में मुकमल इत्तेहाद आहे। सॼी सिंध जूं बारूं सभु जेके बि नुमाइंदा आहिनि सभु हिकु पेज ते आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्दी उन्हनि जी मीटिंग थींदी ऐं उन मीटिंग खां पोइ जेके बि फ़ैसिला थींदा उन्हनि खां दोस्तनि खे आगाह कयो वेंदो। जी असां